आज़िम सिंध जे अलबेली शायर हसन दर्स जे विछोड़े के 7 साल थी विया आहिनि पर पंहिंजी हसीन शायरी ज़रिए हू अॼु बि दिलनि में वसे थो। तफ़सील सदाम बलोची हिन रिपोर्ट में। दुनिया में कैफ़ वारो रूमीअ जो रक्स आहे, हिन दिल कलंदरीअ में दम सिंधी शायरी में अनोखे अंदाज वसीले मुख्तसिर अरसे में मंटा मांझंदड़ शायर हसन दर्स 5 सितंबर 1996 में टंडे अलायार लगपोठ होती मशाख में पैदा थियो। हसन दर्स प्राइमरी ऐं सेकेंडरी तालीम पंहिंजे ॻोठ मां पिराई, जॾहिं त मैट्रिक टंडे अलायार जे मुस्लिम हाई स्कूल ऐं एमए सिंध यूनिवर्सिटी जामशोरो मां हासिल कई। हसन दर्स होश संभालींदे ई शायरीअ सां अहिड़ो लगाव रखियो जो उहा संदसि रग रग में रची वई ऐं उहो हमेशा लाइ हुन जे सहर में जकड़जी वियो। दुनिया में कैफ़ वारो रूमीअ जो रक्स आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे। हिन पट खे विछाए वेढ़े सघां थो आऊं, हर ख़्याल जी खुदाई खेड़े सघां थो आऊं, मिट्टीअ मां हर को माण्हू मेड़े सघां थो आऊं। हसन दर्स सिंध जी नई टहीअ जो उहो सरमोर शाइर हो जंहिंजी शाइरी रुगो लफ़्ज़नि जो मजमूअ न हुई। हिन जी तख़लीक़ में अणछुअल एहसास छोली वणंदे नज़र अचनि था। हिन पंहिंजी शाइरीअ में सिंध जे चपे चपे खे गायो आहे। सिंध जो हिकु हिकु माग वॾो मान रखे थो। हू पंहिंजी शाइरीअ में सिंध खे प्रिय जो पाछो सॾे थो। हसन दर्स जी शाइरीअ में कमाल जी रवानी, रब, तसलसुल, लफ़्ज़नि ऐं मुहावरनि जी चूंड हुजे थी। हू रुगो शाइरी नथो करे पर ॼण माला में मोती पिरोए थो। हसन दर्स पंहिंजे नज़मनि में जंहिं बि मौज़ूअ खे शामिल कयो उनखे ॼण अमर बणाए छॾियो। वो पता नहीं क्या चाहता है, हमेशा गाँव जाता है दूर, आज भी समझता है कि उसके गाँव की तंग गली में जिंदगी अच्छी होगी, संगमरमर के कब्र पर चांदनी पड़ी होगी। वो सोचता है कि उसके भाई की बंदूक की नाली गर्म होगी, झील पर परिंदों का झुंड फड़फड़ाता होगा और उसके भाई की सुर्ख घोड़ी बंदूक के फायर पर हिननाती होगी। सिंध जो ही सबाजड़ो शायर 16 जून 2011 ते हैदराबाद लग एक रोड हादसे में जिंदगी जी जंग हाराए बैठो। हसन दर्स जे विछोड़े खे अॼु 7 वर विहामी चुका आहिनि पर संदसि शाइरी अॼु बि दिलनि खे महकाए छॾे थी। तू रस्म रिवाज जो पाबंद थींदे, तू रस्म रिवाज जो पाबंद थींदे, मिले भी किथे मुस्कुराए न सघंदे, फिरे प्यार पंहिंजो दिखाए।